ही त जेके आम माण्हू हिननि दहशतगर्दनि हथां मुतासिर थिया आहिनि ही त हुननि जो मसइलो आहे। त ठीकु आहे, पार्लियामेंट में हुननि जा चूंडियल नुमाइंदा ज़रूरु आहिनि, लेकिन ही त ओवरऑल सोसाइटी में कंसेंसस डेवलप थियणु खपे। त तव्हां हिकिड़ा माण्हू जिन्हनि हिते माण्हुनि हज़ारे माण्हुनि खे शहीद कयो, ॿार मारियो स्कूल में, तव्हां उन्हनि खे कहिड़े ग्राउंड्स ते जेको आहे आम माफ़ी ॾियो पिया, ऐं अहिड़ो कहिड़ो वॾो थ्रेट आहिनि तव्हांखे? ही अमेरिका, कल्ह बि पाण डिस्कस कयो पिए त ही अमेरिका ऐं अफ़गान तालिबान जो इशू न हो, छाकाणि त अमेरिका अफ़गानियुनि जे मुल्क में घिड़ियो वेठो त हुते जा लोकल माण्हू हिकिड़े फॉरेन फोर्स सां विढ़ी रहिया, त उन्हनि पोइ ठा करे वरितो क़तर में। हिते त ईअं सूरत हाल न आहे। हिननि जी त हिकिड़ी अजीब फरमाइश आहे, ही त हिकिड़ा बग़ावत करे आइन खे नथा मञनि, मुल्क खे नथा मञनि, दहशतगर्दी कनि था। हाणे उन ही जेको नई हुकूमत जे पारां शेख रशीद साहिबु जेका हिकिड़ी वज़ाहत पेश करे थो त न न न असीं हुजे हिननि APS में दहशतगर्दी कई या फलाणनि में दहशतगर्दी कई, असां उन्हनि सां नथा ॻाल्हायूं, असीं गुड तालिबान सां ॻाल्हायूं था। हाणे जेको गुड तालिबान ऐं बैड तालिबान हाणे TTP में बि अची विया। एग्ज़ैक्टली ॻाल्हि इहा आहे त जंहिं बम फाड़ियो, जंहिं कंहिंखे बि मारियो, इहे सभु दहशतगर्दी आहे न। ही गुड ऐं बैड कीअं थी सघनि था? सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अगरि त तव्हां ईअं हाणे चवनि था त जेके माण्हू TTP जे इन्फ्लुएंस में अची ॿाहिरि हलिया विया, सही ॾिसो, माण्हू ॾोह में या दहशतगर्दी में कंहिं न कंहिं सबब जे करे जॉइन कंदो आहे न, या नज़रियाती तौर ते हुननि जो हामी थी वेंदो आहे, या पैसे ॾोकड़ लाइ हामी थींदो आहे, जंहिं बि मक़सद लाइ थींदो आहे। दहशतगर्द त दहशतगर्द आहे, ॾोहारी त ॾोहारी आहे। पोइ हिन खे अगरि या त चिटो चवनि त भई जेके इंडिया जा स्पॉन्सर्ड TTP आहे उन सां नथा ॻाल्हायूं, ॿियनि सां ॻाल्हायूं था, त इहो फ़र्क़ु कीअं कयो था? ख़बर कीअं थी पए केरु? चलो ख़बर बि असांजी एजेंसियुनि खे पइजी वेंदी हूंदी, पर ॻाल्हि इहा आहे त अफ़गानिस्तान में हाणे त ख़ैर तालिबान अची विया, हिन खां जॾहिं नेटो फोर्सिस हुयूं ऐं इंडियन इन्फ्लुएंस हो हुते, त उन महिल त को बि हुननि जी मर्ज़ी ऐं मंशा खां सवाइ जेको आहे इंडिया जी हुते कीअं सर्वाइव करे सघी आहिनि? अमेरिका जी सपोर्ट हूंदी या इंडिया जी हूंदी, न त अफ़गानिस्तान में असांजे ख़िलाफ़ु कीअं इस्तेमालु थी सघनि? सो मूंखे ईअं लॻे थो त ही बेसिकली पाकिस्तान पंहिंजो हू जेको हुननि जो नरेटिव आहे असांजो, त भई मसइलो इमरान ख़ान स्पेशली त मसइलो ऑपरेशन्स जे ज़रिए या फ़ौजी हल न ॻोल्हिजे, डायलॉग जो हल ॻोल्हिजे, इहो दर्स असीं छाकाणि त अमेरिका खे ॾेई चुका आहियूं। सो असीं शायदि इहो चवणु चाहियूं पिया त असीं बि उन ई डगर ते हलूं पिया। पर ॻाल्हि इहा आहे त फॉर सम रीज़न ॻाल्हि इहा आहे त तव्हां अगरि हुननि तालिबान जिन्हनि खे असांजे दुश्मन मुल्कनि जी पुठभराई हासिलु आहे, उन्हनि सां तव्हां ॻाल्हाईंदो त पोइ जिन्हनि बलोचनि ते तव्हां इहे इल्ज़ाम हयल आहिनि त ही फॉरेन सपोर्ट सां ऑपरेट कनि पिया, पोइ तव्हां हुननि सां बि ॻाल्हाइण लाइ पाबंद हूंदो। ईअं त न आहे त सिर्फ़ु हू पछतो ॻाल्हाए थो तंहिंजे करे हुन सां ॻाल्हाइजे ऐं बलोची ॻाल्हाईंदड़ सां न ॻाल्हाइजे। पोइ अगरि को पॉलिसी आहे त सभिनी लाइ हुजणु खपे, ऐं न आहे त कंहिंजे लाइ बि न हुजणु खपे। सो ही हिकिड़ी सिंपल ॾिसो, हिन में को अरबी फ़ारसी त कोन्हे, ऐं हिन सां ॻाल्हि इहा आहे त ठीकु आहे, अगरि सोसाइटी असांजी हिकिड़ी असीं बिल्कुलु हिकिड़ी रिकन्सिलेशन जे मोड में वञूं पिया, मुफ़ाहमत हिकिड़ी हुन में मोड में वञूं पिया, त ठीकु आहे, तव्हां एतिरो असां सां ज़ुल्म बि कयो, तव्हां असांजे दुश्मननि जे हथनि में खेॾंदा रहियो, पर आहियो असांजा वरी पंहिंजा, असीं माफ़ु कयूं था। अगरि रियासत जी दिलि एॾी वॾी थी वई आहे त पोइ बिना ॿोली ऐं नसल जे फ़र्क़ु जे करणु खपे। ऐं त इन जे हक़ में न आहे त जिन्हनि असांजे हिन आर्मी पब्लिक स्कूल या अहिड़ा जेके मासूम ॿारनि खे हिन खे हिकिड़ी दहशतगर्दी जो शिकार बणायो, उन्हनि सां ॻाल्हाइजे, लेकिन ॻाल्हायो पिया त पोइ बिला तफ़रीक़ ॻाल्हाइणु खपे। हा, माफ़ीनामो अगरि ॾियो बि था त पोइ बिला तफ़रीक़। हा, ॾिसो न, अगरि तव्हां अॼु सुभाणे धाड़ेलनि खे सिंध में चओ त असीं आम माफ़ी ॾियूं था, हथियार फिटी कयो, त पोइ तव्हां छा चवंदो त फलाणी बिरादरी वारे खे, ज़ात वारे खे छॾियूं था, फलाणी खे नथा छॾियूं? असां सभिनी खे छॾियूं। जी सभिनी खे छॾिणो पवंदो। पर ॾिसो हिन में जे अगरि, लेकिन जेका ॻाल्हि कल्ह बि मूं ॻाल्हि पे कई, हिननि खे माफ़ु करणु आइनी तरह बि ऐं शरई तरह बि जिन्हनि जा ही ॾोहारी आहिनि, उन्हनि जा आर्मी पब्लिक स्कूल जे ॿारनि, या हीअ त मिसाल हिकु ॾियां पई, जिन्हनि जे बि ॿारनि खे ऐं घर भातियुनि खे मारियो आहे, माफ़ु त हू कनि न। इमरान ख़ान साहिबु कीअं माफ़ु करे छॾींदो, या शेख रशीद साहिबु कीअं माफ़ु करे छॾींदो?